बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं साथियो, असांजे पिरी प्यारे भाउ मोहम्मद सालिह सवाल कयो हो कसमनि जे बारे में। त असांजे मुआशिरे में आम थी वियो आहे कसम खणणु ऐं थोरी थोरी ॻाल्हि ते कसम खणणु ऐं उन खां अलावा कूड़ ते कसम खणणु त ऐं गैरुल्लाह जो कसम खणणु, हर शइ जे कसम खणण जे बारे में छा तव्हांजो ख़्यालु आहे? क़ुरान हदीस जी रोशनी में क़ुरान हदीस छा थो चए इन जे बारे में? त मुंहिंजा भाउ, अल्लाह ताला क़ुरान शरीफ़ में सूरत अल बक़रा आयत नंबर 225 में फरमाए थो, अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, ला युआखिदुकुम अल्लाहु बिल्लग़्वी फी अयमानिकुम वलाकिन युआखिदुकुम बिमा कसबत क़ुलूबुकुम। अल्लाह फरमाए थो त अल्लाह ताला तव्हांजे लघु कसमनि ते तव्हांजी पकड़ नथो करे। इहा अल्लाह जी महिरबानी, केॾी वॾी अल्लाह जी महिरबानी आहे। अॻिते अल्लाह फरमाए थो वल्लाहु गफ़ूरुन हलीम, बेशक अल्लाह ताला बख़्शनहार आहे। त यानी अल्लाह ताला फज़ूल कसमनि ते जेको माना असां बेक़सद बग़ैर माना मक़सद जेकॾहिं आदतनि खणूं था, ज़बान ते चढ़ियल आहे अल्लाह जो कसम, ही ॻाल्हि हीअं, अल्लाह जो कसम हीअं, माना ॼाणी वाणी नथा खणूं पर आदतनि खणूं था। त रब कहिड़ो महिरबान आहे, चए थो उहे कसम उन्हनि ते तव्हांजी पकड़ न कंदुसि, छो त इहो तव्हांजी ज़बाननि ते अची थो वञे ऐं तव्हांजो इहो मक़सदु न आहे। तव्हांजी माना तव्हां दिलि जे इरादे सां कोन था कयो, पर इहो ज़बान ते चढ़ी थो अचे, अल्लाह ताला इन ते पकड़ कोन थो करे। पर जेको तव्हां ॼाणी वाणी कसम खणो था त उन ते अल्लाह ताला पकड़ कंदो, अल्लाह पकड़ कंदो। ऐं ॿियो अधे सुवाल कयो त पोइ जेके हीअ हरू भरू कूड़ ते कसम खणनि था, इन्हनि जो छा मसइलो थींदो? जेके ॼाणी वाणी खणनि था, यानी ख़बर अथनि कूड़ थो हणा पर तब कसम खणंदा। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हदीस जो मफ़हूम बि आहे त जेको हरू भरू बग़ैर कंहिंजे चवण ते कसम खणे पियो थो, केरु चवेसि बि कोन थो त बि कसम हणण आदत कसम खणे थो, इहा निशानी आहे कूड़े माण्हू जी। इहो कूड़ो माण्हू आहे, छो त हुनखे ख़बर आहे त मुंहिंजी ॻाल्हि ते केरु इतबार कंदो ई कोन, मां कूड़ो आहियां। त पोइ हू कसम खणी माण्हुनि खे एतबार ॾियारण जी कोशिशि कंदो आहे, पोइ ॻाल्हि ॻाल्हि ते कसम खणंदो आहे। त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इहे कूड़े जी निशानी आहे। ऐं जेको इंसान कूड़ ॻाल्हाए थो यानी कंहिं मक़सद जे लाइ, जीअं कारोबार में, अल्लाह माफ़ फरमाए, एॾो अफ़सोस आहे जो मां काफ़ी वापारियुनि खे ॿुधो आहे नऊज़ बिल्लाह चवंदा त अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कारोबार में कूड़ हणणु जाइज़ कयो आहे, त भाउ कारोबार कूड़ खां सवाइ हली ई कोन थो सघे। अल्लाहु अकबर, अल्लाह अकबर, अस्तग़फिरुल्लाह। मां उन्हनि साथियुनि खे चयो ख़ुदा जा बना, तव्हां सोचो त सही, तव्हां कंहिं ते बोतान पिया था हलूं? अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते। त उन्हनि तव्हांखे यानी कारोबार में कूड़ हणण जी इजाज़त ॾिनी आहे ऐं कूड़ खां सवाइ कारोबार कोन थो हले। मां चयो छा अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कारोबार कोन कयो हो? वापारी हुया अल्हम्दुलिल्लाह, ऐं सभिनीनि खां वधीक नफ़ो कमाईंदा हुआ सिर्फ़ु ईमानदारी जे करे। अॼु बि असां पंहिंजे मुआशिरे में ॾिसूं था, जेको दुकानदार ईमानदारी थो करे रेट में, तौर में, उन वटि रश घणी हूंदी आहे, उन वटि कस्टमर ग्राहक घणा वेंदा आहिनि। या पोइ चाहे केरु कंहिं माल जो वापारी हुजे या कीअं, जेको सचो माण्हू आहे उहो बयानो ई न ॾे, ईअं ई माण्हुनि जे ज़बान ते भरोसो करे उनखे ॾेई छॾींदा आहिनि, हीउ माण्हू सचो आहे, हीउ न असांजो पैसा खाईंदो, न कारोबार में धोखेबाज़ी कंदो, का शइ न। इहो त असां पंहिंजे अखियुनि सां हिन मुआशिरे में ॾिसूं था। इहा कहिड़ी ॻाल्हि आहे त कूड़ खां सवाइ कारोबार नथो हली सघे। सो जेके कारोबार में कूड़ हणनि था या कसम खणनि था, त उनजे बारे में अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हदीस जो मफ़हूम आहे त जेको शख़्स कूड़ो यानी कूड़ ते कसम खणी ऐं पंहिंजी शइ खपाईंदो त उहा शइ त खपी वेंदी पर उन में बरकत न रहंदी, यानी कारोबार में बरकत न रहंदी। ऐं तव्हां आज़मूदो कयो, जेको बि कारोबारी यानी ताजिर सेठ जेको कूड़ ते कसम हणंदो आहे, उन जे कारोबार में तव्हां बरकत न ॾिसंदव। उहो हेकर भली लाखनि जो किरोड़नि जो कारोबार करे, पर तव्हां थोरे अरसे में ॾिसंदव त उहो पोइ ते पइजी वेंदो, उनजो कारोबार सॼो ख़तमु थी वेंदो, छो त बरकत न आहे। ऐं इहो कंहिं मिड़ी मामूली इंसान जी ॻाल्हि न आहे, बल्कि ॿिन्ही जहाननि जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि आहे। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि आहे त को हक़ आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदो उनजे रिज़्क़ रोज़ी में पोइ बरकत न रहंदी। ऐं जेके ईअं ॼाणी वाणी कूड़ हणनि था, यानी कारोबार लाइ या कंहिं ॿिए जो माल फॿाइण लाइ या कंहिं बि माना मक़सद लाइ,